शेख भिरकियो भरसा ॻोठ नवाब मंटालपुर ऐं ॻोठ मोहम्मद लाइक लिगारी जो लिंक रोड ज़बून हाली जो शिकार आहे, जे करे इलाइक़े वासी तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾियण ते मजबूर आहिनि। रिपोर्ट कर रहा है मुज़फ़र अली बिरोही। शेख भिरकियो लॻ ॻोठ नवाब अहमद टालपुर ऐं ॻोठ मोहम्मद लाइक लिगारी जो लिंक रोड ज़िबू हाली जो शिकार सबब ॻोठाणनि पारां एहतजाज कयो वियो। उन मौके ते ॻोठाणनि मोहम्मद मुस्लिम लिगारी, मुमताज़ मल्ला, लक्ष्मण कोहली, वीरजी कोहली, अकबर माछी ऐं ॿियनि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त रोड के 5 साल थिया आहिनि। ही रोड जेको टुटी आहे ज़बून जी हालत आहे ऐं हितां खां जेको 50 ॻोठ जा जेका मोसा आहिनि पंहिंजो माण्हू उहे सफ़र कंदा आहिनि। उन खां अलावा हिकिड़ो मेन क़ब्रस्तान आहे उहा, ऐं हितां खां ई जेको गुलाब लिगारी माण्हू वञी थो सघे, शेख भिरकियो वञी थो सघे, फलकारा वञी थो सघे। सो आम साईं नवीद कमर MNA साहब, MP साईं एजाज शाह बुखारी साहब ऐं DC टंडो मोहम्मद ख़ान खां मुतालबो कंदासीं त बराए महिरबानी हीअ असांजो जेको रोड आहे इहो रिपेयर कराए ॾिनो वञे। रोड इलाही सालनि खां टुटो पियो आहे, दर बदर लॻा पिया आहियूं। गाॾी कान थी अचे, बरसातुनि में मींहं पाणी में ॾाढा परेशान थिया आहियूं। गोरी दवा जे लाइ ऑटो पिया लाइ हितां 3-4 किलोमीटर मथे ते अन खणी वञिणो पए थो। गाॾी कोन थी अचे, सवारी कोन थी अचे। असांजो मुतालबो आहे त असांजो रोड महिरबानी करे ठाराए ॾिए। 5-6 सालनि खां टुटो पियो आहे ऐं ॻोठ असांजो नवाब नूरा में हुन में तक़रीबन 2-3 किलोमीटर आहे, पर 5 मिंट जो सफ़र आहे। हूअं 2-2.5 कलाक लॻे हुजे। ऐं अॻियां ॻोठ लॻा जुमो माछी आहे, मोहम्मद लाइक आहे, टालो फार्म वरी लॻे थो, शामल दरगाह लॻे थी, एॾा वरी गुलाब लिगारी बि लॻी सघे थी। ऐं मोहम्मद लाइक जे कोठे आहियूं त रोड असांखे मिले कोन थो। रोड टुटल पियो आहे साईं, बीमारी थी मारे तंग ई पिया थियूं, बरसाति में तंग पिया थियूं। इहे महिरबानी करे असां रोड ठाराए ॾे। 5-6 साल त रोड टुटो पियो आहे। शहर वञ त असांखे अचणु वञणु तकलीफ़ थींदी आहे। हिते हिकिड़ो साइड में वॾो क़ब्रस्तान आहे, उते माण्हू अचनि था वञनि त उन्हनि खे तकलीफ़ थींदी आहे। नंढड़ा ॿार बीमार थींदा, शेक वठी वञूं त उहो बि तकलीफ़ थींदी आहे। नादरीन, ॻोठाणनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि जो चवणु आहे त असांजे ॻोठनि ॾांहुं ईंदड़ लिंक रोड ज़िबू हाली जो शिकार बणिजी वियो आहे। मिंटनि जो सफ़र कलाकनि में तय थिए थो, जॾहिं त इमरजेंसी जी सूरत में रहवासियुनि खे शदीद मुश्किलातूं दरपेश अचनि थियूं। लिंक रोड ते केतिराई ॻोठ ऐं हज़ारनि जी आबादी हुजण बावजूदि रोड्स खाते टोड़े चूंडियल नुमाइंदनि रोड जी मरमत कराइण जी ज़हमत नाहे कई। रोड जी ज़िबू हाली सबब असीं मुश्किलातनि खे मुंहुं ॾेई रहिया आहियूं। मुज़ाहिरीन MNA सैयद नवीद कमर, MPA सईद एजाज शाह बुखारी, डिप्टी कमिश्नर टंडो मोहम्मद ख़ान रोड्स खाते जे अख़्तियारनि खां नोटिस वठी रोड जी नए सिर तइमीर कराइण जो मुतालबो कयो वियो आहे। कैमरामैन माजिद अली बिरोही सां गॾु मुज़फ़र अली बिरोही, आवाज़ TV न्यूज़, शेख भिरकियो।